पुलिस उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज कुंभर के जुड़तू मुकाबले में कत्ल करण वारे केस में नामज़द सीआईए सब इंस्पेक्टर समेत 3 एहलकारन के पंजाब में गिरफ्तार करे वरतो है। पुलिस पंजाब में कार्रवाई कंदे डॉक्टर शाहनवाज कत्ल केस में नामज़द जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। पुलिस मूजिब जवाबदार केस दाखिल थियण बाद रूपोश थी विया आहिनि। सीआईए सब इंस्पेक्टर हिदायतुल्ला नारे जो एहलकार कादिर ऐं नादिर के पंजाब में गिरफ्तार कयो वियो। वाज़े रहे त डॉक्टर शाहनवाज कुंभर जो कत्ल केस सिंधड़ी थाने ते दाखिल है। पुरखास जी अदालत डॉक्टर शाहनवाज कत्ल केस में इल्जाम हेठ आयल पीर उमर जान सरहदी जे 5 ॾींहनि जी अबूरी ज़मानत मंजूर करे वरती। उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज कुंभर जे कत्ल केस में इल्जाम हेठ आयल सामारो जो पीर उमर जान सरहदी अॼु दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश थियो। वकील जान अली जुड़े जो पीर उमर जान सरहदी की ज़मानत लाइ अदालत में दरख्वास्त दाखिल कई, जेका अदालत कबूल कंदे खेसि 5 ॾींहनि जी अबूरी ज़मानत मंजूर कई। पीर उमर जान सरहदी जे वकील चयो त हुननि पीर उमर जान सरहदी जे हाई कोर्ट मां गिरफ्तारी खां अॻु वारी ज़मानत वरिती हुई। वकील चयो त ज़मानत पूरी थियण बाद पीर उमर जान अदालत में सरेंडर कयो, जिथां संदसि वधीक 5 ॾींहनि जी ज़मानत मंजूर कई वई आहे। वकील चयो त अदालत ईंदड़ ॿुधणी 12 तारीख़ ताईं मुलतवी करे छॾी आहे।